नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा हलूं त कराची समेत सॼे मुल्क में 16 सालनि खां घटि उमिरि जा ॿार बि कोरोना में मुब्तला थियण लॻा आहिनि। जॾहिं त डॉक्टरनि जी तंज़ीम जो चवणु आहे त ईंदड़ 2 खां 3 हफ़्ता मुल्क में कोरोना जी सूरतहाल लाइ इंतहाई खतरनाक साबित थी सघनि था। सेहत वारे वफ़ाक़ी वज़ारत मूजिब कराची में 24 कलाकनि दौरान कोरोना जी मुस्बत केसनि जी शरह 39% जे वेझो पहुची वई है। डॉक्टरनि जी तंज़ीम पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन PMA बि कराची में कोरोना केसनि जी वधंदड़ अंगनि ते गिनती जो इज़हार कंदे चयो आहे त कराची में मुस्बत केसनि जी शरह 40% ताईं पहुची वई आहे। हीउ अंग रुगो रजिस्टर्ड कोरोना जो आहे। गैर रजिस्टर्ड केसनि जो अंग तमामु घणो आहे। डॉक्टरनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त ओमिक्रॉन पंहिंजो रूप तब्दील करे वधीक खतरनाक बणिजी सघे थो। इन करे हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते सियासी जलसनि धरणनि ऐं गॾिजाणियुनि ते पाबंदी लगाए। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।